छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त हिकु सियासी जमायत जेका अवाम जे नाले ते ठही, छा उहा वाक़ई अवाम जा मसइला हल करे सघी? छा रोटी, कपिड़ो ऐं मकान जो नारो सिर्फ़ु हिकु ख़्वाबु बणिजी रहिजी वियो, या पोइ इहा जदोजहद इक़्तिदार जी सियासत में किथे गुम थी वई? पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी तारीख़ जा उहे पहलू जेके शायदि तव्हां कॾहिं न ॿुधा। 3 नवंबर 1970 ईस्वीअ ते इहो तारीख़ी ॾींहुं हो जॾहिं इस्लाम असांजो दीन आहे, जमहूरियत असांजी सियासत आहे, सोशलिस्ट मईशत असांजो निज़ाम आहे ऐं ताक़त जो सरचश्मो अवाम आहिनि, जे बुनियादी उसूलनि ऐं रोटी, कपिड़ा ऐं मकान जे मंशूर सां गॾु क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो बुनियादु रखियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे शानदार शख़्सियत जो कमाल इहो हो त सियासत खे महलनि ऐं डाइनिंग रूमनि मां कढी ग़रीबनि जी झोपड़ियुनि जे दरवाज़े ताईं पहुचायो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जो फ़लसफ़ो हो त सियासी जन्नत अवाम जे पेरनि में आहे। हिन फ़लसफ़े जो नतीजो इहो थियो त अवाम खे सोचण जो शऊर मिलियो ऐं कंहिं फ़ख़्र सां सिर मथे करे जीअण जो तरीक़ो आयो, जेको हिकु हक़ीक़ी तारीख़ी इनक़लाब हो। इहो हिकु अलॻि बेस आहे त क़ाइदे आज़म जो पाकिस्तान कीअं टुटी वियो, जंहिंजी पंहिंजी हिकु दर्दनाक कहाणी आहे। बहरहाल 20 डिसंबर 1971 ईस्वी ते भुट्टो शहीद मुल्क जी क़यादत संभाले ऐं तबाह हाल मुल्क जी ॿीहर तामीर शुरू कई। हिन न रुॻो 1000 चौरस मील ज़मीन भारत खां आज़ादु कराई, पर 90,000 जंगी क़ैदियुनि खे बि बावकार अंदाज़ में वापसि आंदो। मुल्क खे पहिरियूं आइन ॾिनूं, जॾहिं यूनिवर्सिटियुनि जी तामीर कई, ग़रीबनि जे ॿारनि खे आला नौकरियूं ॾिनियूं, स्टील मिल, पोर्ट कासिम, कामरा कॉम्प्लेक्स ऐं हेवी मशीनरी फैक्ट्री जा अदारा क़ाइमु कया। हर पाकिस्तानी शहरनि खे पासपोर्ट ठाहिण जो हक़ु ॾिनो ऐं एटमी प्रोग्राम जी बुनियादु विधी। क़ाइदे अवाम लाहौर में इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस इनेकाद कयो, मुस्लमान मुल्कनि जे विच में दोस्तीअ जो रिश्तो जोड़ियो, पर अफ़सोस कमज़ोर तबिका ताक़तवर करणु उन जो ॾोहो बणिजी वियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद खे अदालती क़त्ल जो निशानो बणायो वियो ऐं उन शऊर खे ख़तमु करण लाइ ख़ौफ़ ऐं दहशत जो निज़ाम क़ाइमु कयो वियो। पीपल्स पार्टीअ जे जाइरनि खे फायूं ॾिनियूं वयूं, कोड़ा हया विया ऐं अक़ूबत खाननि में बदतरीन तशदुद कयो वियो। मादर जमहूरियत बेगम नसरत भुट्टो खे लाहौर जे कदाफ़ी स्टेडियम में तशदुद जो निशानो बणायो वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद इक़्तिदार परस्त ऐं आइनी शखन टोले सां मुक़ाबिलो कयो ऐं जेल खे पंहिंजो घर बणाए छॾियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जिन बहादुरी ऐं अज़म सां इक़्तिदार ते क़ाबिज़ टोले ख़िलाफ़ जेका जदोजहद कई, उन जे मिसाल दुनिया जी सियासी तारीख़ में नथा मिली सघनि। 1988 ईस्वी में आम चूंडूं थियूं। हिक पासे जमहूरियत जी अलामत बेनज़ीर भुट्टो शहीद हुयूं, जॾहिं त ॿिए पासे रियासती इदारनि जे इशारनि ते हलंदड़ सियासी ऐं मज़हबी जमायतूं बीठल हुयूं। पर बीबी शहीद वरी बहादुरी सां सभिनी मुख़ालिफ़नि खे शिकस्त ॾिनी। जमहूरियत दुश्मन कुवतनि रुॻो 18 महीननि अंदरि संदनि चूंडियल हुकूमत खे ख़तमु करे छॾियो, पर उन्हनि 18 महीननि दौरान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद मुल्क जे जेलनि में बंदि सियासी क़ैदियुनि खे आज़ादु कयो, ज़ियाउल हक़ जे दौर में बरतरफ़ थियल सरकारी मुलाज़िमनि खे ॿीहर बहाल कयो ऐं लखनि नौजवाननि खे नौकरियूं मुहैया कयूं। बीबी शहीद जो सभ खां वॾो कारनामो पाकिस्तान ऐं भारत विच में हिक ॿिए ते एटमी हमले न करण जो मुआहिदो हो। 1996 ईस्वी खां 1999 ईस्वी ताईं आमिरनि जी बाक़ियात संदनि ख़िलाफ़ साज़िशूं कयूं ऐं खेनि सियासत मां ॿाहिरि करण जी हर मुमकिना कोशिशि कई। 1999 ईस्वी में परवेज़ मुशर्रफ आइन जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे इक़्तिदार ते कब्ज़ो करे वरितो, जॾहिं त सुप्रीम कोर्ट उन जे आमराना क़दमनि खे जाइज़ करार ॾिनो। उन वक़्तु ॿियनि सियासतदान पंहिंजे मुफ़ाद लाइ मुल्क छॾण खे तरजीह ॾिनी, पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद मुल्क में जमहूरियत जी बहालीअ लाइ जदोजहद जारी रखी। 2007 ईस्वी में जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद मुल्क में पंहिंजी जलावतनी ख़तमु करे वापसि पहुतियूं, त खेनि न रुॻो हिकु आमिर पर वतन दुश्मन दहशतगर्दनि जो बि मुक़ाबिलो करणो पियो, जेके मुल्क जे सलामती खे ख़तरे में विझी चुका हुआ। उन दौरान बि बीबी शहीद दिलेरी सां पंहिंजी जदोजहद जारी रखी, पर अफ़सोस जो 27 डिसंबर 2007 ईस्वी ते हिकु खूनी शाम रावलपिंडी में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खे दहशतगर्दीअ जो निशानो बणायो वियो। 2008 में आम चूंडनि खां पोइ सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार में आई। उन हुकूमत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे वाइदनि खे पूरा कंदे सवात खे दहशतगर्दनि खां पाक कयो, क़ौमी परचम लहरायो, सूबनि खे NFC एवार्ड ॾिनो वियो, जॾहिं त फाटा ऐं पाटा जे माण्हुनि खे टैक्स में रिआयत ॾिनी वई। बलोचिस्तान जे माण्हुनि सां माज़ी में थियल नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो कंदे आगाज़ हुकूक बलोचिस्तान प्रोग्राम शुरू कयो वियो। ग्वादर खे सिंगापुर खां वापसि वठी चीन जे हवाले कयो वियो, जंहिंसां क़ौमी राहदारी जी तामीर मुमकिन थी। सिंध में वफ़ाक़ी मदद खां सवाइ थरकोल मनसूबे ते कमु शुरू कयो वियो। सिंध जे हर इलाइक़े में दिलि जे मरीज़नि जे इलाज लाइ NICVD जहिड़ा इदारा क़ाइमु कया विया, जिते पूरे मुल्क जे माण्हुनि जी इलाज मुफ़्त में थिए थो। सिंध इहो वाहिद सूबो आहे जिते जिगर ऐं गुर्दनि जे मुफ़्त पवंदकारी ऐं इलाज जी सहूलियतूं मुयसरु आहिनि।
कराची में ॾखिण एशिया जो सभ खां वॾो ट्रॉमा सेंटर क़ाइमु कयो वियो, जिते कैंसर जे मरीज़नि जो इलाजु मुफ़्त में कयो वियो। हक़ीक़त उहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत जे कारकुननि न रुॻो मुल्क में आइन ऐं जमहूरियत लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ कयूं, पर आवाम जी ख़िदमत में पिणु सभिनी सियासी जमातनि खां अॻिते रहिया। पर छा इहा पीपल्स पार्टी अॼु बि उहे ई कम करे रही आहे या न, उहे तव्हां सभु कमेंट में ॿुधायो। ऐं वीडियो कीअं लॻो उहो बि ज़रूरु ॿुधायो, ऐं वीडियो खे लाइक कयो, पंहिंजनि दोस्तनि सां बि हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।